अस्सलाम वालेकुम अमन ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं खानपुरमहर मां। खानपुरमहर में शिया उलमा काउंसिल सिंध जो सदर सैयद नाज़र अब्बास नकवी खानपुरमहर जे दौरे ते पहुतो, जिथे उलमा काउंसिल जे मक़ामी अॻवान डॉक्टर मोहम्मद नवाज़ मोहम्मदी, माशूक अली, अकबर शाह केरी ऐं ॿिनि खेस घोटकीअ मां वॾी रैली ऐं जलूस जी सूरत में खानपुरमहर आंदो कंदसि भरपूर इस्तक़बाल पिणु कयो वियो। खानपुरमहर जे हैदरी इमाम बारगाह में मजलिस अज़ा पढ़ण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शिया उलमा काउंसिल सिंध जे सदर सैयद नाज़र अब्बास नकवी चयो त मुल्क में महांगाई जो तूफ़ान अची वियो आहे। हुक्मराननि में मुल्क हलाइण जी सलाहियत न आहे। हथरांदू महांगाई पैदा करण ख़िलाफ़ हुकूमत को बि क़दम न खयो आहे। सख़्त महांगाई अवाम खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। 5 फरवरी ते कश्मीरी मज़लूम अवाम सां यकजदी तौर समूरी सिंध में शिया उलमा काउंसिल पंहिंजो भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराईंदी। सैयद नाज़र अब्बास नकवी चयो त 17 फरवरी ते सेवण में शोधाए कॉन्फ्रेंस थींदी, जंहिंमें समूरी सिंध मां मोमिननि जा काफ़िला पहुचंदा। हिन चयो त सिंध हुकूमत सेवण शिकारपुर ऐं खानपुरमहर जे धमाकनि में शहीद थियल शहीदनि जे खून सां इंसाफ़ करण में नाकाम थी वई आहे। सेवण कॉन्फ्रेंस में शोधा जे खूननि सां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।